नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त भक्ति मार्ग में हिकु लाइन ईंदी आहे, हाँ उहा मां लाइन तव्हांखे पढ़ी थी ॿुधायां, हाँ तव्हां मूंखे हुनजो अर्थ ॿुधाइजो। हाँ हाँ त राम राजा, हाँ राम प्रजा, हाँ राम साहूकार है, हाँ बसे नगरी, हाँ जीव दाता, हाँ धर्म का उपकार है। हाँ त इन जो मतिलबु छा आहे? हाँ ॾिसो, जीअं सभिनि जे अॻियां राम लॻल आहे न, त राम जी। केरु आहे? इहे निराकार परमात्मा आहे। अर्थात अच्छा। हाणे जो कलयुग जे अंत में परमात्मा हिन धरती ते आया आहिनि, त इहे कंहिंजी दुनिया आहे? हाणे रावण जी दुनिया। रावण हिकु लंका में न आहे, रावण अर्थात 5 विकार हिन पूरी दुनिया में ई आहिनि। हिकु तरीक़े सां इहो थियो रावण जो राज्य। लेकिन हाणे परमात्मा राम हिन धरती ते अची करे हिन रावण राज्य खे परिवर्तन करे राम राज्य जी स्थापना थो करे। राम अर्थात निराकार परमात्मा खुद जो राज्य थो स्थापन करे। अच्छा। हाँ, छोजी उहो तो सदैव सुखदाता है न, शुद्ध आत्मा है, सुखदाता है, ज्ञान संपन्न आत्मा है। वो परमात्मा जी त केतिरियूं महिमा आहिनि। त जॾहिं उहो पंहिंजो राज्य स्थापन कंदो त हुनजी दुनिया में बि उहो ई सभु कुझु हूंदो। भई जेकी आत्मा खुदि जीअं हूंदी आहे उन अनुसार ई त पंहिंजो घर परिवार ठाहींदी आहे न। त परमात्मा खुदि कहिड़ो आहे त ओड़ो ई पंहिंजे लाइ राज्य थो ठाहे। जेको राज्य हूंदो आहे सतयुग त्रेता, जंहिंखे स्वर्ग चईंदा आहियूं। त स्वर्ग कंहिंजो राज्य आहे? परमात्मा राम जो। त इहा लाइन हुन जे राज्य जे लाइ लिखल आहे कि हुन दुनिया में राम अर्थात परमात्मा ई जंहिंखे राज्य भाग्य ॾिनई उहो ई राजा ठहींदो। ऐं परमात्मा जी हाणे कलयुग जे अंत में अची करे असांखे शिक्षा ॾींदा आहिनि न पंहिंजो राज्य स्थापन करण लाइ। हाणे कंहिंखे सभी आत्मायूं हुनजो ॿार आहिनि, त कंहिंखे उहो राजा ठाहे, कंहिंखे प्रजा ठाहे, कंहिंखे साहूकार ठाहे। ॿार त हिकु ई आहे न। त परमात्मा हाणे अची करे असांखे शिक्षा ॾींदो आहे, पढ़ाईंदो आहे कि मां अहिड़ो राज्य स्थापन थो करां, हुन राज्य में तव्हांखे छा छा ठहणो अथव, हुनजे लाइ पढ़ाई पढ़ो। त सभिनि पढ़ाई पढ़ी एग्ज़ाम ॾिना त हुते राम जो ई जेको राजा हूंदो उहो राम जे द्वारा ई पढ़ाई पढ़ी करे पास थी करे राजा ठहियो हूंदो। साहूकार बि उहो ई ठहियो हूंदो, प्रजा बि उहो ई ठही हूंदी। त हुते आहे ई हिकु धर्म आहे, हिकु ई धर्म हूंदो न। परमात्मा राम जो धर्म स्थापन कंदो, हिकु ई धर्म स्थापन कंदो, आदि सनातन देवी देवता धर्म। त हुते अधर्म जी त कोई ॻाल्हि ई न आहे। अधर्म जी ॻाल्हि न आहे त लड़ाई झगड़ो बि न आहे। सुख शांति संपन्न दुनिया हूंदी। त ईअं माण्हू चईंदा आहिनि न, भई राम जी सीता चुराई, भई कृष्ण बि अहिड़ा नटखट जहिड़ा कम कई, कंस हुयो, रावण हुयो। त हिन लाइन जो मतिलबु आहे कि जंहिं राज्य खे परमात्मा स्थापन कई, जंहिं राज्य में सभिनि खे उहो ई पद परमात्मा ॾिनई पढ़ाए करे एग्ज़ाम वठी करे, हुन दुनिया में लड़ाई झगड़ो कीअं थी सघंदो आहे? हुन दुनिया में त रावण अची न सघंदो आहे, न ही कोई कंस। त माण्हू चईंदा त आहिनि कि तव्हां मतिलबु इहे जेकी कहावत त चईंदा आहिनि, लेकिन हिन जो अर्थ न सम्झंदा आहिनि। त परमात्मा इहे ई था ॿुधाइनि कि उहो नगरी मां स्थापन कई हुई, उहो धर्म मां स्थापन कयो हुयो, ऐं हुन धर्म जे लाइ सभु मूंखे शुक्रिया कंदा आहिनि। हाणे बि सभी आत्मायूं हुन धर्म खे यादि थी करनि, छोजी सभी दाता हुया न, सभी सुखदाता हुया, हिक ॿिए खे सुख ॾींदा हुया। त अहिड़ी दुनिया, अहिड़ी नगरी परमात्मा स्थापन कई। हिन करे हिन लाइन जे ज़रिए सभु हुनखे शुक्रिया कंदा अथसि ऐं हाणे कामना था करनि कि उहा ई दुनिया अचे। लेकिन जेके बि कहानियूं आदि लिखल आहिनि, भई राम सां ईअं थियो, कृष्ण सां ईअं थियो, इहे सभु द्वापर युग खां कहानी लिखल आहे। हिकु तरीक़े सां मनुष्य राम राज्य तो चाहे थो, राम अर्थात परमात्मा जो राज्य भी चाहे तो, परमात्मा की शुक्रिया भी कंदो आहे
भई तव्हां एॾो सुठो धर्म एतिरो स्थापन कयो, नगरी कई, लेकिन इहे जेके द्वापर युग खां कहानियूं लिखल आहिनि ऐं जेके माण्हू सत्य त्रेता जी कहानी सम्झी वेठा आहिनि, इन जे कारण ॾाढो दूर थी विया आहिनि उन दुनिया खां। त परमात्मा हाणे इहे यथार्थ पाण खे अर्थ थो ॿुधाए कि कीअं उहे ई देव आत्मा पुनर्जन्म वठी करे जॾहिं द्वापर कलयुग में ईंदा आहिनि तॾहिं ही कृष्ण जी आत्मा सां ईअं कमु थियो, जेको बि कथाएं आदि में ॾेखारींदा आहिनि, भई हुनखे कंस ईअं कई सर्प ॾसे, इहे सत्य त्रेता में न थियो, हुते सुख शांति जी दुनिया हुई, सभु दाता संपन्न हुया, छो जी धर्म ही दाताउनि जो हुयो। राम जी सीता त्रेता युग में कंहिं न चुराई, ये सभु द्वापर कलयुग में जॾहिं राम ऐं सीता जी आत्माएं आयूं त हिन दुनिया में अची करे उन्हनि सां गॾु बुरो कर्म थियो, छो जी सभी भ्रष्टाचारी थी विया न, सभी विकारनि जे वश थी विया। ठीकु आहे? जी दीदी। हा। जी।